अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो दियोमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जोयो। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिंधी अदब ऐं ॾाहप यतीम थी वई। जोगीअ ते जड़ा निसो रोई नींहं जो। पतंग जीअं पैदा थियो सामी सज वड़ा। आयो काक तरा कमारियुनि ककोरिया। शाह लतीफ़। अॼु सिंधी अदब ऐं सिंधी ॾाहप यतीम थी वई। सिंध जो सचो आशिक़, सिंधी ॿोली ऐं अदब जो बेलोस ख़िदमतगार, जदीद सिंधी अदब में कहाणी ऐं नाविल जे सिन्फ़ुनि जो ट्रेंड सेटर, सहाफ़त जी दुनिया में नवां लाड़ा मुतारिफ़ कराईंदड़, सिंध जी तारीख़ जो ॼाणू लतीफ़ शनास, असां सभिनी जो उत्साह ऐं वेसाह जो वसीलो साईं सिराज असां सभिनी खां विछड़ी वियो। असां सभिनी खे सॼी सिंध खे यतीम करे वियो। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, अयाज़ ऐं सिराज जदीद सिंधी अदब जी पीढ़ जा पत्थर रखंदड़ रहिया आहिनि। अयाज़ ऐं सिराज असांजे विच में न आहिनि, पर संदन दोस्त, साथी, रफ़ीक ऐं रहबर जोयो साहब अञा जिए पियो। ज़ख़म ज़ख़म छातीअ सां रेढ़े पियो। निबल शरीर ऐं टिमंदड़ नेणनि साण विछड़ी वियल साथियुनि खे यादि करे पियो ऐं चवे पियो, दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा। सिराज सिंध में क़ौमी फ़िक्र वारे अदब जे सरजणहारनि में वॾो मोतबर ऐं कदावर शख़्स हो। हिन जी राय फ़तवा पत्थर ते लीक हुई। 1960 ईस्वी वारे ॾहाके में सिंधी ॿोली किताब लिखी जेको 1964 ईस्वीअ में छपियो। सिंधी ॿोलीअ वारनि उन्हनि सभिनी मफ़रूज़नि नज़रियनि खे रद्द ॾिनाई ऐं लिखियाई त सिंधी न संस्कृत मां निकितल ज़ुबान आहे, न उन जी हमअसर भेण आहे, न दरावड़ी ज़ुबाननि मां निकिती आहे ऐं न ई सामी सिफ़त ॿोलियुनि जी सथ मां आहे। गंगाराम सम्राट ऐं डॉक्टर बलोच साहब संदसि राय जी मुखालफ़त कई, पर सिराज उन राय ते अटल रहियो त सिंधी दरावड़ी ॿोलियुनि खां आगाटी सरज़मीन सिंध जी आगाटी असुली ॿोली आहे ऐं उन मुअन जे दड़े जे लपी के पंहिंजी दानिश ऐं साइंसी नुक़्ता नज़र सां पढ़ण जी इब्तिदा कई ऐं दुनिया ॾिठो अॼु अक्सर मुस्तशरिक़ ऐं सिंधी ॿोलीअ जा मुहक़िक़ सिराज जी राय सां इतफ़ाक़ कनि था। ख़ुदि डॉक्टर बलोच सिराज जे सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत ऐं हिन सरज़मीन जे आदि जगादी ज़ुबान वारी राय खे क़बूले वरितो। सिराज जो ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में लिखियलु किताब हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज सिंधी ॿोलीअ जी क़दामत बाबति ओस सनद साबित थींदो। सिराज फिक्शन, सहाफ़त, ड्रामा जे मैदान में जेका रिवायत विधी उहा अॼु बि अदीबनि ऐं सहाफ़ियुनि जी रहनुमाई करे थी। हीअ अॾो इंसानु सिंधी तहज़ीब ऐं रवायतुनि जो अमीन असांजे विच में न आहे, पर संदसि तख़लीक़ूं, संदसि लाइक़ औलाद ऐं संदसि भेण फ़हमीदा हुसैन सिराज जी ॿोलीअ वारे झंडे खे कॾहिं बि हेठि झुकण न ॾींदा। मूंखे पुख़्तो वेसाह आहे। ताज जोयो 2 फरवरी 2013 ईस्वी। सिंध जो अज़ीम माण्हू। निहायत ॾुख ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो सिंध जो बेबाक अदीब दानिश्वर जनाब सिराज लग मेमण असांखां हमेशह लाइ जुदा थी वियो। साईं सिराज मेमण साहब जहिड़ा अज़ीम माण्हू कॾहिं कॾहिं कनि ख़ुशि नसीब क़ौमुनि में पैदा थींदा आहिनि। अफ़सोस जो जिस्मानी तौरु असांखां धार थी वियो, पर संदन अमल किरदार ऐं सिंध धरतीअ जे लाइ ख़िदमतूं तारीख़ जे अहम बाब तौरु यादि रहंदियूं ऐं सिंधी क़ौम जी रहबरी कंदियूं रहंदियूं। अॼु सिराज साहब जे विछोड़े ते पूरी सिंध ग़म ऐं ॾुख में संदन पोयरनि सां गॾु आहे। दुआगो आहियां त रब ताला साईंअ खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾिए ऐं पोयरनि खे संदन नक्शे क़दम ते हलंदे सिंध धरती ऐं सिंधी क़ौम जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ ॾिए। आमीन। अहिड़ा मांझी मरणा नाहिनि, वेस मटाए वरणा आहिनि। गुल मोहम्मद जखराणी। जदीद अदबी पीढ़ जो पत्थर। सिराजुल हक़ सिंध में जदीद अदबी पीढ़ जो बुनियादु रखंदड़ हो। हीउ उहो अदीब हो जंहिं हिकु जदीद क़ौम जो ख़्यालु सिंधियुनि खे ॾिनो जंहिंजो सॼो बुनियादु मज़ाहिमत ते रखियलु हो। हिन सिंधियुनि खे बाइज़त तौर ते जीअण जा कई घस ॾिना। हीउ सिंधी ॿोलीअ जो आलिम, अदीब, नाविल नवीस ऐं मुहक़िक़ हो। उन पंहिंजी ज़ाती ऐं क़ौमी ज़िम्मेवारियुनि खे अहसन तरीक़े सां सरअंजाम ॾिनो। हिन पंहिंजे मादरे वतन सिंध जूं एतिरियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि जो हीउ सिंध में सदियुनि ताईं सारियूं वेंदियूं। हीउ सदियुनि ताईं सारियो वेंदो। असांजी दुआ आहे त संदसि पोयरनि खे बि हिन जी छॾियल राह ते रब साईं
हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यूनुस महर, क़ौमी हीरे जो मौत। सिराजुल हक़ मेमण घण पासाई शख़्सियत जो मालिक हो। बहितरीन ड्रामा निगार, बहितरीन सहाफ़ी, मोतबर मुतरजिम, मिसाली एडिटर, सुठो रहबर, सुठो दोस्त, सुठो पीउ ऐं भाउ वग़ैरह। पर मुंहिंजो साणस तालुक़ सिंधी ॿोलीअ जे लिसानियात जे हवाले सां जुड़ियो। साणस पहिरीं मुलाक़ात हिलाल पाकिस्तान जे ऑफिस में थी, जिते मूंखे लेक्सिकोग्राफी ऐं डिक्शनरीअ में फ़र्क़ु सम्झायईं। अहिड़ीअ रीति मां वटि वेंदो रहियुसि ऐं साईं पंहिंजाइप सां सबक़ु ॾींदो रहंदो। पोइ साणस मुलाक़ातूं मेकलो रोड ऐं मेट्रोपोल होटल वारनि ऑफिसुनि में थींदियूं हुयूं। अरशद सां बि सुठियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। सिराज साहब सिंधी ॿोली ऐं बुण बुनियाद बाबति हिकु लासानी किताब सिंधी ॿोली लिखियो, जेको 1964 ईस्वीअ में शाया थियो। उन किताब जी इशाअत करे सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति रिवायती नज़रिया रद्द थी विया। मूं पंहिंजी PhD वारी थीसिस में सिराज साहब जे नज़रिए खे आधार बणायो आहे। मूं उहो बि लिखियो आहे त 1970 ईस्वीअ धारे जेकॾहिं उहो किताब अंग्रेज़ीअ में शाया थिया त हूंद सिंधु लिखत इंडस स्क्रिप्ट लाइ ॿाहिरीं दुनिया में कमु कंदड़ माहिरनि लाइ सोचनि जा नवां दग खुली वञनि हा। सिराज खे सिंधी ॿोली सकाफ़त ऐं समाज ते पूरो वेसा हो। हू उन हवाले सां कॾहिं बि मायूस न थियो। संदसि लिखण में उमेद, नवां जज़्बा ऐं नवां नुक़्ता नज़र ईंदा। सिराज साहब एतिरो त बासलाहियत हो जो खेसि कंहिं बि वॾे इदारे या कारपोरेशन जो सरबराह मुक़ररु कजे हा त हू उनखे जदीद दौर जी घुर्जुनि मुताबिक़ हलाए ॾेखारे हा। को ज़मानो हो जो संदसि वालिद साहब मोहम्मद याकूब मेमण, जेको पिणु ॿोली लुग़त ऐं ग्रामर जो माहिर हो, गुज़ारे वियो त सिराज साहब सां उज़र ख़्वाही करण लाइ हिन बंगले में आयो होसि। आफ़ताब अबड़ो। माखीअ खां मिठो इंसान। साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहब सां ॻाल्हाईंदे जॾहिं बि चंद शख़्सियतुनि जो ज़िक्र निकिरंदो आहे, ख़ासि तरह सिराज साहब बाबति, जोए साहब जा तासुरात बॉडी लैंग्वेज जी बदिलजी वेंदा आहिनि। पोइ भली कहिड़ी बि मूड में हुजनि, संदन चहिरे ते हिकु रौनक अची वेंदी ऐं यकदमि चवंदा आहिनि, सिराज माखीअ खां मिठो मुंहिंजो दोस्त। पोइ वधीक ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा। सिराज साहब वाक़ई सिंध जो उन्हनि अज़ीम शख़्सियतुनि मां हिकु शख़्सियत हो जंहिं सिंध लाइ हक़ीक़ी माना में कमु कयो। बजाए जो मिक़दार जे बहस में पइजे, पर संदन कयल कमु ख़ालिस तौर ते मयारी ऐं सिंधी समाज लाइ तब्दीलीअ जो सबबु बणियो। साईं GM सैद ऐं जोए साहब जी सिंध ऐं सिंधी अदबी बोर्ड लाइ सिराज साहब जी चूंड सिंध जे अदब, तहक़ीक़ ऐं सहाफ़त लाइ सिबाग साबित थी। ऐं सदाईं ताजुब में रहंदो आहियां त जिते माण्हू पंहिंजो जियापो सणभनि उहिदनि ते रहणु सम्झनि, उते सिराज साहब हर दौर में सरकारी मराहतूं ऐं उहिदा क़बूल करण खां इनकार कयो। सिराज साहब जोए साहब जी टहीअ खां पोइ सिंध जो वॾे में वॾो इंसानु आहे। उहा ॻाल्हि आउं दावा सां करियां थो। सिराज साहब ते लिखंदे मुंहिंजा हथ ॾकी रहिया आहिनि त छा लिखां। संदन अदबी, तहक़ीक़ी, सहाफ़ती ऐं क़ौमी तहरीकुनि में जेको किरदारु रहियो आहे, उहो कंहिंखां लिकल न आहे। पाण सदाईं पाण वणाइण, पढ़ाइण ऐं वधाइण खां पासीरो रहिया। सिराज साहब सिंधी अदब ऐं ॿोलीअ जो मोहसिन आहे। मोहसिन अली जोयो। सिंध जो ईमानदार ख़िदमतगार। जनाब सिराजुल हक़ असां खां जुदा थी वियो आहे, पर संदन सुभाउ ऐं कयल पोरिए जी सुगंध सिंध जे घिटियुनि, गामनि, वाहणनि ऐं शहरनि खे वासींदी रहंदी। हिन जेकी बि लिखियो उहो सिंधी अदब जे शाहकारनि में शुमारु थींदो। हिलाल पाकिस्तान खे सिंधी ॿोलीअ जी हिकु नामवर अख़बार बणाइण में सिराज साहब जो किरदारु लाफ़ानी रहियो। संदन अंग्रेज़ी कालमनि ऐं एडिटोरियलनि सिंधी माण्हुनि जे नजीफ़ आवाज़ खे आलमी हैसियत बख़्शी। 90 जे ॾहाके वारे ऊंदाह में जाॻो हिकु नई मशल बणिजी चमकी। उन जे बोर्ड जो चेयरमैन ऐं ज़हनी अॻवान पिणु जनाब सिराजुल हक़ हो। सर्वेंट साहब सिंध सोसाइटीअ जी बुनियाद विझंदड़नि में साईं सरगर्म हो। हिन इदारे जा ठहराव शुराए आफ़ाक़ बुनियाद उन्हनि जा मतन सिराज साहब जे कलम जो कमाल हुआ। हर कानूनी वेड़ में जंहिंमें सिंध जे हक़नि जी ॻाल्हि हुजे, सिराज साहब हमेशह रहनुमाई कंदो रहियो। हक़ीक़त में सिंध न सिर्फ़ु हिकु नामवर अदीब, नाविल निगार, तहक़ीक़ कंदड़ अदीब खां महरूम थी वई आहे, पर हिकु बेहद पुरख़ुलूस, ईमानदार ऐं जानदार कानूनी सलाहकार ऐं क़ौमी ख़िदमतगार खां बि महरूम थी वई आहे। दुआ आहे त रब साईं खे जन्नतुल फिरदौस में जागीर करे। आमीन। डॉक्टर सलेमान शेख, वली मोहम्मद रोशन। माण्हू सभु मुआ वञनि, तूं न मुए मौत। सिंध धरतीअ जा सचा ऐं सपूत भागनि सां था ॼमनि। अहिड़नि सभागनि पुटनि में
सिराजुल हक़ बि हिकु हो, सचन आदर्शी ऐं हॾ ॾोखी पुटनि लाइ लतीफ़ फरमायो आहे, संधी जोगियां ज़ात ॿिए भेरे भाग मुड़े। बहरहाल हिन पंहिंजो वारो निभायो, अॻिते खट निभाग। दुआ आहे त मरहूम खे धणी नवाज़े ऐं पोयरनि खे संदसि छॾियल लाट खे रोशन रखण जी सघ ॾे। सैद शेरशाह। सिराज जी सुञाणप कंहिं वज़ीर मशीर या कंहिं कामोरे जे मिट माइट तौरु न हुई ऐं नई खेसि क़ौम कंहिं कटर वकील तौरु पंहिंजो कयो हो। संदसि हिकु ई सुञाणप हुई, इश्क। हुन इश्क पंहिंजी ॿोली ऐं अदब सां कयो, जेका ई संदसि तारीख़ साज़ शख़्सियत बणिजण जो बुनियादु बणी। ॿोलीअ सां इश्क कंदे हिन 2 बहितरीन कहाणियुनि ऐं 5 बहितरीन नावलनि समेत तर्जुमनि वारा किताब लिखिया। पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसिया, तुंहिंजी दुनिया, सभु रंग सांवल, 8 माण्हू जहिड़ा शाहकार किताब ॾेई हुन लखे मूं जहिड़नि पढ़ंदड़नि खे उत्साह ॾिनो। सिंधी ॿोली संस्कृत मां जनम नाहे वरितो, उहा ॻाल्हि बि चवण वारो सिराज पहिरियों इंसान हो जंहिं मुहिन जे दड़े जी ॿोली पढ़ण ऐं सम्झण जी कोशिशि कई। सिराज जो विछोड़ो यकीनन सिंधी ॿोली ऐं अदब लाइ तमामु वॾो नुक़सानु आहे, पर सिराज जो कमु सदियुनि ताईं यादि रहंदो। नई नस्ल खे सिराज जे लिखियल किताबनि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। सलीम जरवार। मुंहिंजे वालिद जो दोस्त सिराजुल हक़ मेमन साहब मुंहिंजे वालिद शेख अयाज़ जा पुराणा दोस्त ऐं सिंध सां मुहबत जे कारज़ार जी अवाइली ऐं शुरूआती दौर जे मोहदारनि मां हिकु हुआ ऐं संदसि लाॾाणे खां पोइ उन मुरादवंद हस्तीअ जी पुॼाणी थी वई आहे, पर संदन पैगाम रवां दवां आहे ऐं पंहिंजी मंतक़ी अंजाम ते पूरो थींदो। ख़ुदा खे पंहिंजी जवारे रहमत में रखे। मुनस अयाज़, कराची, 4 फरवरी 2013 ईस्वी। मुंहिंजो पसंदीदा लेखक। पंहिंजी सांभर वारी उमिरि में जॾहिं सिंध जी तारीख़ जी पस मंज़र में लिखियल नावल मरण मूसिया ऐं पढ़ाॾो सोई सॾु पढ़ियुमि त हू अक़ीदत जे हद ताईं मुंहिंजो पसंदीदा लेखक बणिजी पियो ऐं दिलि में आयुमि त जॾहिं बि सिराज साहिब सां मुलाक़ात थींदी त हिकु चुमी उन्हनि हथनि खे ॾींदुसि जिन जी नरम नाज़ुक आङुरियुनि मां अहिड़नि अज़ीम नावलनि जी तख़लीक़ थी। पर गुज़िरियल साल जॾहिं सिराज साहिब सां रिजेंट प्लाज़ा होटल में ज़िंदगीअ में पहिरियों ऐं आख़िरी भेरो मुलाक़ात थी त सरकारी प्रोटोकॉल जी नज़र थी वियासीं ऐं अहिड़ी रीति हुन मुंहिंजी चुमी हमेशह लाइ अधूरी रहिजी वई। अफ़सोस जो अॼु संदसि टीजे में संदसि कराची वारे घर पहुता आहियूं ऐं ज़िंदगीअ सां शिकायत कहिड़ी करे कहिड़ी कजे। ख़ान मोहम्मद जरवार। सिंध जो लेजेंडर लेखक। सिंधी माण्हुनि खे संदन ॿोली, कल्चर, सिंधी नालनि जी सुञाणप सिराज साहिब ॾिनी। ऐं सम्झां थो सिराज साहिब जे नावल पढ़ाॾो सोई सॾु पढ़ण खां पोइ सिंधी माण्हूअ खे पाण खे सिंधी सॾाइण ते फ़ख़ुरु थियो। सिंध जो लेजेंड लेखक ऐं सिंधी ॿोलीअ जो ख़िदमतगार तारीख़ में हमेशह अमर रहंदो। सिराज साहिब उहो पढ़ियल लिखियल ऐं तरक़ी पसंदि लेखक हो जंहिंजी जाइ को भरे नथो सघे। डॉक्टर गफ़ूर मेमन। क़ौम दोस्त इंसान। मोहतरम सिराजुल हक़ मेमन ॿोलीअ जो माहिर अदीब, नावल निगार, क़ौम परस्त इंसान हो। सिराज साहिब जे लिखण ख़ासि तौरु पढ़ाॾो सोई सॾु जहिड़े नाविल सिंध जे नौजवाननि खे तमामु घणो मुतासिर कयो। उन्हनि मुतासिरनि में आउं पाण बि हिकु आहियां। संदसि किताब सिंध जे नौजवाननि खे जज़्बा बख़्शा, जंहिंजे नतीजे में नौजवान क़ौमी तहरीक में शामिलु थिया। उहो ई सबबु हो जो GA सिंध महाज़ जी स्टडी सर्किल लाइ जेका किताबनि जी लिस्ट जोड़ी वई हुई उन में सिराज जा नाविल ऐं ॿोलीअ मुतलिक़ किताब शामिलु कया विया हुआ, जेके अॼु बि GA सिंध महाज़ जे कोर्सिस में शामिलु आहिनि। सिराज जो विछोड़ो सिंध जे इल्मु, अदब ऐं क़ौमी सोच जो वॾो नुक़सानु आहे, जंहिंजी तलाफ़ीअ लाइ असांखे इदारनि जी ज़रूरत पवंदी। सिंध खे हमेशह संदसि इल्मी सलाहियतुनि जे करे यादि रखंदी। हाशिम खोसो, जनरल सेक्रेटरी GA सिंध महाज़। हाकारी सोच रखंदड़ सिराज। तासरात लिखण लाइ घणो रुखो अभ्यास कजे त बहितर तासुर जा लफ़्ज़ पेश करे सघजनि था। हींअर सिंध जी अहिड़ी शख़्सियत ते कुझु राय ज़ाहिर करणु चाहियां थो जेको सिंध जे अदीबनि, लेखकनि ऐं दानिशरनि में अहम जॻह रखंदड़नि मां आहे, छाकाणि त अदीब जिस्मानी मौत मरण खां पोइ बि पंहिंजे लिखण ऐं इज़हारी ख़्याल रस्ते हमेशह दुनिया में दाइम रहनि था। सिराजुल हक़ मेमन साहिब मुख़्तसर अलालत बाद अॼु हिन दुनिया मां इंतकाल करे वियो आहे। असांखे पंहिंजे ख़्यालनि ऐं लेखकनि रस्ते यादि रहंदो। असांखे पंहिंजे ख़्यालनि ऐं
रस्ते यादि रहंदो। हिन पंहिंजो नालो सिर्फ़ु हिकु सुठे क़ानूनदान पर ज़हनी तरह निहायत सरगर्म ऐं तख़लीक़ी तौरु हाकारी सोच रखंदड़ इंसान हो। मां संदसि फ़र्ज़ंदनि ऐं ॿियनि अज़ीज़नि सां हिन ग़म में शरीक थियण में सुकून महसूसु करियां थो। ख़ुदा ताला पंहिंजे करम सां सिराज लक मेमण मरहूम खे पंहिंजी रहमत सां नवाज़े ऐं खेसि मग़फ़िरत फ़रमाए। आमीन। ज़फ़र अली शाह। सिराज मेमण अज़ीम शख़्सियत हुई। सिंध अॼु हिकु अज़ीम शख़्सियत खां ऐं अज़ीम इंसान खां महरूम थी वई। डॉक्टर अब्दुल सत्तार, राजपर, MPA। सिराज जी तहक़ीक़ मुस्तनद हुई। चाचा साईं सिराज लक मेमण साहब जो विछोड़ो न सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान पर सॼी सिंधी क़ौम खे रुआड़े वियो। सिराज साहब सिंध धरतीअ जो तमामु वॾो अदीब, मुहक़िक़, दानिश्वर ऐं सिंधी ॿोलीअ जो पारखू हो। हिन साहब सिंधी ॿोलीअ ते उन वक़्तु तहक़ीक़ शुरू कई जॾहिं सिंध जे नाले वारनि अदीबनि सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद ते पंहिंजा राया ॾिना त सिंधी ॿोली कंहिं ॿी ॿोलीअ मां निकितल आहे। सिराज साहब अहिड़नि मफ़रूज़नि खे रद्द कंदे उहो वाज़े ऐं चिटो फ़ैसिलो ॾिनो त सिंधी ॿोली दुनिया जी क़ौमी ॿोलियुनि मां हिकु आहे। दुनिया में ॿोलियुनि जा पारखू सिराज साहब जी तहक़ीक़ खे अथेंटिक सम्झनि था। सिराज साहब जो उहो थोरो ऐं पोरियो सिंधवासी कॾहिं बि लाहे नथा सघनि। धणी दर दुआगू आहियां त सिराज साहब खे मालिक जन्नत अता फ़रमाए, पोयरनि खे धणी सघ ऐं ताक़त ॾे त सिराज साहब जो रहियल कमु ख़ुशि असलूबीअ सां पूरो कनि। डॉक्टर खटूमल जीवन। सिंध मां हिकु ॿियो सुठो माण्हू मोकिलायो वियो, कलंदर लकियारी। साईं सिराज लक जदीद सिंधी नाविल, लिसानियात ऐं सहाफ़त जो बानी हो। संदसि विछोड़ो सिंधी अदब ऐं ॿोलीअ लाइ वॾो नुक़सानु आहे जेको पूरो थी न सघंदो। मोहम्मद उस्मान मेमण। सिंधीअ जा कदावर अदीब। सिराज लक मेमण सिंधीअ जो सही माना में कदावर अदीब हो। बुनियादी तौरु उहो हिकु तख़लीक़कार हो पर हुन जी तहक़ीक़ पिणु आलम आश्कार आहे। सिराज जंहिं कॾहिं कंहिं ज़माने में शाइरी बि कई हुई सो सिंधीअ जो हिकु ख़ूबसूरत कहाणीकार बि हो, तनामर, नाविल निगार बि। अदा सिराज सिंधी ॿोली किताब लिखी सिंधी ॿोलीअ बाबति अॻूणनि समूरनि नज़रनि खे रद्द कयो। ईअं वक़्तु गुज़रण सां ॿोलीअ बाबति सिराज लक मेमण जो नज़रियो सचु साबित थियो। हिन वेझड़ाईअ में सिंधी अदब जी तारीख़ बाबति इंग्लिश में लिखियल पंहिंजो किताबु मुकमिल कयो हो पर जंहिंखे पंहिंजे हयातीअ में हू छपजंदे न ॾिसी सघियो, जेको किताबु यकीननि जल्द ई असांजे हथनि में हूंदो ऐं हूअ असां में न हूंदे बि असां में हूंदो। अदा सिराज जहिड़नि अदीबनि जो जिस्मानी विछोड़ो यकीननि असां सभिनी जो वॾो नुक़सानु आहे पर अदीब पंहिंजे अमुल तहरीरुनि में सदा ज़िंदा रहंदो आहे। हू असां में नाहे पर असां सां आहे। पढ़ाॾो सोई सॾु, मरण मुसिया, अठो माण्हू, ऐं दर्द हलिया, सिंधी ॿोली ऐं ॿियनि अनेक अमुल किताबनि जे रूप में लतीफ़ साईं अहिड़नि ई अमुल माणकनि लाइ चयो आहे, मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न मात, हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। डॉक्टर सहर इमदाद हुसैनी। सिंधी अदब जो रोशन चंड सितारो। सिराज लक मेमण सिंधी ॿोलीअ जो चमकंदड़ सितारो हो। हिन सिंध ऐं सिंधी ॿोलीअ लाइ तमामु घणो कमु कयो। सिंधी अदबी बोर्ड खां पंहिंजी अदबी ज़िंदगीअ जी शुरूआति कयईं। सिंधी ॿोलीअ ते इब्तिदाई दौर में हिकु इंतिहाई तहक़ीक़ी किताब लिखी साबित कयईं त सिंधी ॿोली नंढे खंड जी तमामु पुराणी ॿोली आहे। संदसि लिखियल नावल पढ़ाॾो सोई सॾु 1 यूनिट वारे दौर में सिंधी नौजवाननि जो दिलपसंद किताबु हूंदो हो। संदसि अफ़साना पिणु अण विसरंदड़ आहिनि। पाण सिंधियत जे रंग में रंगियल हूंदो हो। रोज़ानी हिलाल पाकिस्तान खे हिकु जदीद अख़बार बनाइण में वॾो किरदारु अदा कयईं। सिंध ऐं सिंधियुनि जे मुस्तक़बिल लाइ खेसि सदाईं ओनो हूंदो हो। संदसि घर जो माहौल बि सिंधियत में रंगियल हो। अॼु सिंधी अदब जो हिकु जुरतमंद सितारो असां में मौजूदु कोन्हे पर संदसि कयल शानदार अदबी ख़िदमतूं खेसि सिंध जे आसमान ते सदाईं हिकु रोशन चंड वांगुरु असांजे ऐं सिंध जे नए नस्ल जी रहनुमाई कंदो रहंदो। मदद अली सिंधी। सिराज साहब सिंध हो। मूंखे अॼु अरशद सिराज जो हुकुम थियो त पंहिंजा तासुर लिखां ऐं उहा ई राय वरजाईंदुसि त सिराज साहब सिंध हो, आहे ऐं रहंदो। संदसि बैनुल अक़वामियत ऐं ॼाण उन ई चंड न पर सिज मिसलाए हुई जंहिंजा किरणा तारीख़ कुंडुनि कुर्छुनि में पहुचंदा हुजनि। मूंखे उहो फ़ख़्रु हासिलु आहे त सुप्रीम कोर्ट में ज़िंदगीअ जी पहिरीं तारीख़ी पिटीशन में सिराज साहब अब्दुल हफ़ीज़ लाखे साहब ऐं अब्दुल रशीद आख़ुन साहब सां गॾु
न रुगो पेश थियण पर सिखण जो बि मौक़ो मिलियो। छा लिखी छा लिखां। संदसि शख़्सियत इल्म जो भंडार हुई। वटि संजीदगी ऐं मज़ाह जो बि हिकु मख़सूस अंदाज़ हो। आउं दुआगू आहियां त धणी पाक संदसि पोयनि में बरकत विझे ऐं शाल उहे वालिद जूं सिकूं लाहीनि। भलोड़ औलाद आहे। सिंध में चवणी आहे त भाॻनि जा वथाण वसंदा रहंदा आहिनि। धणी अंदरि दुआ आहे त ही वथाण सदाईं साओ सताबो ऐं आबाद रहे। वरी बि वरजाईंदुसि त सिराज सिंध हो ऐं सिंध सिराज आहे ऐं रहंदो। सिराज साहिब जी शख़्सियत ते लिखण सिज खे ॾीओ ॾेखारण जे बराबरि आहे। 1000 सफ़ा बि थोरा आहिनि। सिराज साहिब ते लिखण लाइ अखियुनि में पाणी थो अचे। जॾहिं संदसि तसवर में परतो थो पसां ऐं इनशाअल्लाह जन्नत जे हूरुनि जे हंज में हूंदो। मुंहिंजो वेसाह आहे त उन दुनिया में बि हू सिंध खे न विसारींदो। सोचां थो त हेॾी वॾी शख़्सियत ते वधीक छा लिखां। जज़्बात में ख़बर न आहे छा लिखी वियो आहियां। भुल चुक थी हुजे त माफ़ी। सिराज साहिब मथां उहो ऐं मथां उहो रहंदो। जन्नत जे हक़दारनि में हूंदो। मोहम्मद रोशन ईसाणी। मरी थिया नमात। सिराज साहिब हिकु घण रुखी शख़्सियत रखंदड़ इंसान हो। मुंहिंजी ज़िंदगीअ जा बहितरीनु ॾींहं सिराज साहिब जे चेंबर में एसोसिएट जे हैसियत में गुज़रिया। खेसि इंतिहाई शफ़ीक़ पीउ ऐं उस्ताद जे हैसियत में पातुमि। सिंध सां कन्विक्शन सेल्फ जी हद ताईं रिश्तो संदन शख़्सियत जो नुमाया रुख हो। सिराज साहिब हिकु सहाफ़ी, अदीब, दानश्वर, ॿोलीअ जे माहिर हुअण सां गॾोगॾु प्रोफेशनल वकील जी हैसियत में पाण मोखियो ऐं हर किरदार में संदन रोल इंतिहाई जानदार रहियो। संदन हिकिड़ो ई स्लोगन मिशन हो त पढ़ो ऐं सिंध जी ख़िदमत करियो। समाजी ऐं मज़हबी मतभेद खां धरतीअ जे आम लोक खे आजो करियो। सिराज साहिब जहिड़ियूं शख़्सियतूं मरंदियूं न आहिनि। लतीफ़ साईं चवाणी मरणा अॻे जे मुआ से मरी थिया नमात। सिराज साहिब जूं सिंध बाबति सोचूं ऐं वीचार जेकी हिन पंहिंजे लिखणियुनि में आम लोक सां वंडिया से हमेशह ॿुधबा रहिबा। मोहन जे दड़े जी प्रेसिड जियां घाट ऊचो करे घुमंदड़ सिराज जी सूरत हमेशह असांजे साम्हूं रहंदी। सिराज साहिब पाण खे हमेशह सिंध जो ख़ादिम सम्झो। उन जो सबूत संदसि जोड़ियल सर्वेंट ऑफ सिंध सोसाइटीअ जो बुनियादु ऐं पाण खे सिंधी ॿोलीअ लाइ अर्पण संदसि हिकु वॾो कारनामो हो। पाण सिंधी ॿोलीअ खे निज हिन धरतीअ मां जनमु वठंदड़ ॿोलीअ जो प्रचारक रहियो। न सिर्फ़ु प्रचारक रहियो बल्कि पाण उन खे साबित बि करे ॾेखारियईं। रतीअ जी रिहाण खां वठी कानून जी सख़्तु ज़ुबान ताईं सिराज साहिब झुकणु न सिखियो। न ई वरी मूं जहिड़नि शागिर्दनि खे झुकणु ॾिनई। काज़ी अली अतर।